उन्हनि ॾींहंनि में डिघड़ी शहर में लोहाणा ॿ गज तइदाद में रहंदा हुआ। मुखी कल्लूमल जो भाउ बि काफ़ी श्रद्धालु ऐं साईं जिन जो पको शेवक हो। संदसि हर रोज़ु नेम हूंदो हो त साईं जिन जी शेवा ऐं संझा करण खां पोइ घर वेंदो हो। हिकु ॿ दफ़ा संझा जो टाइम टरी वञण खां पोइ मड़ीअ में आयो त योगेश्वर खेमनाथ साहिब जिन चयो त बेटा टाइम से आया करो, देर न करा करो। पर कुझु ॾींहंनि खां पोइ वरी हिकु ॾींहुं देर सां मड़ीअ में आयो, छाकाणि त खेसि कंहिं कम सांगे देर थी वई हुअसि ऐं मड़ीअ जो दरवाज़ो अंदरां बंदि पियल हो। पोइ हुन लोहाणे शेवक छा कयो जो भित टिपी वञी मड़ीअ में पहुतो त छा ॾिसे त खट ते हिकु बब्बर शींहं विराजमान आहे ऐं योगेश्वर खेमनाथ स्वामी जिन जो शरीर मुबारक विखरियो पियो आहे। साईं जिन जा हथ हिकु पासे त चहिरो मुबारक ॿिए पासे त धड़ वग़ैरह टिएं पासे। मक़सदु त दरवेश अलाए केॾी महिल कहिड़े रम्ज़ में केॾी महिल कहिड़े रूप में हूंदा आहिनि। अहिड़ो अजीब इसरार ॾिसी उहो लोहाणो शेवक ख़ौफ़ में पोयां पेर करे अची घर भेड़ो थियो ऐं ख़ौफ़ जे करे हाँ फाटी पियसि ऐं साईं जिन जे पहुचण खां पहिरीं ई मरी वियो। इन ते साईं जिन ॿियनि शेवकनि खे बि इहा हिदायत कई त बच्चा, शेवा संझा महल मूजिबि थींदी आहे, कमल का बि शइ सही न हूंदी आहे। असां त बार बार हिन शेवक खे चयो त देर सां असां वटि न ईंदो कर। बोलो सतगुरुदेव ॾाॾे खेमनाथ स्वामी की जय।